أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ولقد آتينا موسى الكتاب وقفينا من بعده بالرسل وآتينا عيسى ابن مريم البينات وأيدناه بروح القدس أفكلما جاءكم رسول بما لا تهوى أنفسكم استكبرتم ففريقا كذبتم وفريقا تقتلون وقالوا قلوبنا غلف بل لعنهم الله بكفرهم فقليلا ما يؤمنون ولما جاءهم كتاب من عند الله مصدق لما معهم وكانوا من قبل يستفتحون على الذين كفروا فلما جاءهم ما عرفوا كفروا به فلعنة الله على الكافرين. بئس ما اشتروا به أنفسهم أن يكفروا بما أنزل الله بغيا أن ينزل الله من فضله على من يشاء من عباده فباءوا بغضب على غضب وللكافرين عذاب مهين. وإذا قيل لهم آمنوا بما أنزل الله قالوا نؤمن بما أنزل علينا ويكفرون بما وراءه وهو الحق مصدقا لما معهم قل فلم تقتلون أنبياء الله من قبل إن كنتم مؤمنين ولقد جاءكم موسى بالبينات ثم اتخذتم العجل من بعده وأنتم ظالمون وإذا أخذنا ميثاقكم ورفعنا فوقكم الطور خذوا ما آتيناكم بقوة واسمعوا قالوا سمعنا وعصينا وأشربوا في قلوبهم العجل بكفرهم قل بئس ما يأمركم به إيمانكم إن كنتم مؤمنين قل إن كانت لكم الدار الآخرة عند الله خالصة من دون الناس فتمنوا الموت إن كنتم صادقين ولن يتمنوا أبدا بما قدمت أيديهم والله عليم بالظالمين ولتجدنهم أحرص الناس على حياة ومن الذين أشركوا يود أحدهم لو يعمر 1000 سنة وما هو بمزحزحه من العذاب أن يعمر والله بصير بما يعملون. صدق الله العظيم. البتہ حقیق ننو سے اساں موسیٰ علیہ السلام کے کتاب ऐं उन खां पोइ लाॻी तो रसूलनि खे मोकिलियो से ऐं ॾिनोसीं ईसा इब्न मरियम अलैहिस्सलातु व तस्लीमात खे चिटा दलील ऐं मदद कईसीं ताईद कईसीं असां उन जी पाक रूह सां छा पोइ जॾहिं बि आणींदो तव्हां वटि को बि रसूल उन शइ खे जो न चाहींदा हुआ तव्हांजा नफ़्स त तकबुर कंदा आहियो तव्हां पोइ हिकिड़े टोले खे हिकिड़ी जमात खे कूड़ो कयो तव्हां ऐं हिकिड़ी जमात खे क़तलु कयो था तव्हां ऐं चओ था त असांजूं दिलियूं परदनि में आहिनि ऐं चयूं त असांजूं दिलियूं परदनि में आहिनि बल्कि लानत कई इन्हनि ते अलाह ताला इन्हनि जे कुफ़ुर जे करे पोइ थोरो आहे जो ईमान आणनि था ऐं जॾहिं आयो इन्हनि वटि किताब अलाह जे तरफ़ां जेको तस्दीक़ कंदड़ आहे इन्हनि वटि जेको किताब आहे उन जी ऐं इन खां पहिरियों मदद जी तलब कंदा हुआ काफ़रनि ते पोइ जॾहिं आयो इन्हनि वटि जंहिंखे सुञातऊं त कुफ़ुर कयूं इन जो पोइ लानत आहे अलाह ताला जी काफ़रनि ते बुरो आहे जो ख़रीद कयूं इन सां पंहिंजे विकियूं फ़िरोख्त कयूं इन सां पंहिंजे नफ़्सनि खे इन्हनि जे कुफ़ुर करण जे करे उन शइ सां जो नाज़िल कयो अलाह ताला बग़ावत करण जे करे साड़ करण जे करे जो नाज़िल कयो अलाह ताला पंहिंजी महिरबानी खे जंहिं ते चाहे थो पंहिंजे वाननि खां पोइ मोटिया ॾमर मथां ॾमर ते ऐं काफ़रनि जे लाइ आहे ख़्वारी वारो अज़ाब जॾहिं चयो थो वञे इन्हनि जे लाइ ईमान आणियो उन ते जेको नाज़िल फ़रमायो अलाह ताला ते चवनि था असां ईमान आणींदासीं उन ते जेको नाज़िल कयो वियो असां ते ऐं इनकार कनि था कुफ़ुर कनि था इन खां सवाइ जो
हालांकि इहो हक़ आहे, तस्दीक कंदड़ आहे उन किताब जी जेको इन्हनि सां गॾु आहे। चओ त पोइ छो क़तल कंदा हुयो तव्हां अलाह जे नबीअनि खे पहिरियों जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो। ऐं अलबत्ता हक़ीक़ आंदो मूसा अलैहिस्सलाम चिटनि दलीलनि खे मोजिज़नि खे पोइ वरितो तव्हां गाबे खे इलाह करे, इन खां पोइ तव्हां ज़ालिम आहियो। जंहिं वक़्तु वरितोसीं असां तव्हां खां पको मुआहिदो ऐं वाइदो ऐं मथां खयोंसीं तव्हांजे मथां तूर जबल खे त वठो अमल कयो जेको असां कुझु ॾिनो आहे तव्हांखे ताक़त सां, ऐं ॿुधो त चयूं ॿुधोसीं असां ऐं नाफ़रमानी कईसीं असां। ऐं इन्हनि जे दिलनि में गाबे जी मुहबत प्यारी वई हुई इन्हनि जे कुफ़ुर जे करण जे करे। चओ त पुछड़ो आहे जो हुकुम करे थो इन सां तव्हांजो ईमान तव्हांखे जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो। चओ त जेकॾहिं तव्हांजे लाइ आख़िरत जो घर आहे अलाह वटि ख़ालिस माण्हुनि खां सवा, पोइ तमन्ना कयो तव्हां मौत जी जेकॾहिं सचा आहियो। ऐं हरगिज़ तमन्ना न कंदा कॾहिं बि उन जे सबबां जो अॻे कयो आहे इन्हनि जे हथनि, ऐं अलाह ॼाणींदड़ आहे ज़ालिमनि खे। ज़रूरु ज़रूरु लहने तूं इन्हनि खे वधीक हरीस माण्हुनि मां ज़िंदगी ते ऐं उन्हनि माण्हुनि खां जिन शिरक कयो। चाहे थो हिकिड़ो इन्हनि मां जेकॾहिं ॾिनो वञे 1000 साल उमिरि, हालांकि इहो न हूंदो परे थींदड़ अज़ाब खां जो उमिरि ॾिनो वञे। अलाह ॾिसंदड़ आहे इन्हनि जे अमलनि खे। सूरतुल बक़रा उनजो 11हों रुकू आयत नंबर 86 खां आयत नंबर 96 ताईं तिलावत कई से। इन्हनि आयात जो मुख़्तसर तफ़सीर हिन रीति आहे त अल्लाह ताला फ़रमायो त असां मूसा अलैहिस्सलाम खे किताब ॾिनोसीं। मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला तौरात ॾिनो हो, पोइ अल्लाह साईं फ़रमायसि खण, मूसा अलैहिस्सलाम न खणी सघियो। अल्लाह ताला मलाइकनि खे फ़रमाया खणो, मलाइक खणी न सघिया। अल्लाह ताला मूसा अलैहिस्सलाम खे फ़रमाया हिकिड़ी आयत खण, मूसा अलैहिस्सलाम इन जी सघ ऐं ताक़त न रखी सघियो। हिकिड़ी आयत अल्लाह ताला मलाइकनि खे फ़रमायो खणो, मलाइक हिकिड़ी आयत तौरात जी खणी न सघिया। अल्लाह ताला हिकिड़ो हरफ़ फ़रमाइनि खणो, उन जी मलाइक बि ताक़त न रखी सघिया जो तौरात जो हिकिड़ो लफ़्ज़ खणी सघनि। पोइ अल्लाह ताला हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे मथां इन खे हल्को ऐं आसान बणायो जो मूसा अलैहिस्सलाम इन खे खणी वियो। अल्लाह ताला फ़रमायो त इन्हनि खां बाद में असां रसूल मोकिलियासीं मूसा अलैहिस्सलाम खां बाद में। मूसा अलैहिस्सलाम ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे दरमियान हिकु रिवायतुनि जे मुताबिक़ 70,000 रसूल अल्लाह ताला मोकिलिया। ॿियनि रिवायतुनि जे मुताबिक़ 4000 रसूल या अंबिया अल्लाह ताला मोकिलिया, ऐं इहे समूरे जा समूरा हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी शरीयत मुतहरा ते हुया। अल्लाह ताला फ़रमायो त असां ईसा इब्न मरियम अलैहिस्सलाम खे चिटा दलील ॾिनासीं, मोजिज़ा ॾिनासीं जो कोढ़ वारे मरीज़ खे हथु घुमाईंदो ठीकु थी वेंदो, मादरज़ाद अंधे खे हथु घुमाईंदो ठीकु थी वेंदो, मुर्दे खे चवंदो कुम बि इज़्निल्लाह अलाह जे हुकुम सां उथी बि त ठीकु थी वेंदो हो। ऐं मिटीअ जा ठिकरनि जा इहे पखी ठाहे उन्हनि खे अलाह जे हुकुम सां चवंदो उॾो त उहे पखी थी करे उॾी पवंदा हुआ। अल्लाह ताला फ़रमाए ईसा अलैहिस्सलाम खे असां मोजिज़ा ॾिनासीं। ईसा अलैहिस्सलाम जे ईसा जे लफ़्ज़ जी सिरियानी ॿोली में उनखे चवंदा आहिनि यसू माना मुबारक, ऐं मरियम उनखे चवंदा आहिनि ख़ादिम। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी अम्मा उनजो नालो हज़रत बीबी मरियम अलैहिस्सलात व तस्लीमात हुयो। उनखे असां मोजिज़ा ॾिनासीं। उहा अयदनाहु बिरूहिल क़ुदुस, अल्लाह से फ़रमाए ईसा अलैहिस्सलाम जी असां मदद रूहुल क़ुदुस सां कई हुअसीं, जो उन जे बचपन खां वठी करे जिब्रील अमीन अलैहिस्सलाम उन जे आसमान ताईं खणी वञण वारे वक़्त ताईं हज़रत जिब्रील अमीन अलैहिस्सलाम उन सां गॾियल हूंदो हो। ॿिए कंहिं नबी सां हज़रत जिब्रील अमीन अलैहिस्सलाम खे अहिड़ी ड्यूटी न लॻी जो हमेशह उन सां गॾु हुजे सवाइ हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे। ॿियनि नबियनि वटि वही खणी ईंदो हो, बाक़ी जेको आहे ईसा अलैहिस्सलाम सां उन जे बचपन खां वठी करे आसमान ताईं खणण वारे वक़्त ताईं गॾु हूंदो हो। बाक़ी रूहुल क़ुदुस रूह पाक, हज़रत जिब्रील अमीन अलैहिस्सलाम खे रूह छो थो चइजे त हीउ जेको असांजो जिस्म आहे इहो जिस्म रूह जे ज़रिए सां ज़िंदा आहे, ऐं हज़रत जिब्रील अमीन अलैहिस्सलाम
आसमानी किताब खणी ईंदो हो। इन्हनि आसमानी वहीअ ऐं नूरानी रूह जे ज़रिए सां दिलनि जी ज़िंदगी आहे, तंहिंजे करे जिब्रील अमीन अलैहिस्सलाम खे रूहुल क़ुदुस चइबो आहे, पाक। क़ुदुस माना गुनाहनि खां, हर तरह जे इन्हनि शयुनि खां पाक हूंदो हो। पोइ इहे अॻियनि क़ौमनि में, बनी इसराइल में, यहूदिन में, नसारनि में, गुज़िरियल क़ौमुनि में, हता की हिन क़ौम में बि जॾहिं रसूल इन्हनि वटि इन्हनि जे जेको ख़्वाहिशुनि खे, इन्हनि जे नफ़्सानी ख़्वाहिशात खे ॻाल्हि न वणंदी हुई त पोइ तकबुर कंदा। अॼुकल्ह जे ईअं असांखे शरीयत जो को हुकुम नथो वणे, पोइ असां चऊं था इहा मुलनि जी ॻाल्हि आहे, इहा इन्हनि जी हथरादू मनगढ़त ॻाल्हि आहे। मौलवियुनि जी ॿुधिजे न कजे पंहिंजी, ॿुधिजे उन्हनि जी पर कजे पंहिंजी। अलाह ताला फरमाए जॾहिं उन्हनि वटि रसूल तालीमात आणींदा जेका उन्हनि जे नफ़्सनि खे न वणंदी, तकबुर कंदा हो तव्हां, ऐं पोइ हिकिड़ी नबियनि जी जमात खे तव्हां कूड़ो कंदा हो, ऐं हिकिड़ी नबियनि जी जमात खे तव्हां क़तल कंदा हो। हिकिड़ी रिवायतुनि जे मुताबिक़ लिखियलु आहे, ॾींहं में 70 नबियनि खे क़तल कंदा हुआ, एॾा बदबख़्त हुया। अलाह ताला फरमाए हिकिड़नि खे कूड़ो कयो, हिकिड़नि खे क़तल कयो। ऐं जॾहिं वरी इन्हनि खे दीन शरीयत नबियनि जी दावत ॾिबी, चवंदा क़ुलूबुना गुल्फ़, असांजे दिलियूं परदनि में, बाबा तव्हांजी तबलीग, तव्हांजी दावत, तव्हांजो इहो दीन असां ते असर ई कोन थो करे। अलाह सी फरमाए लानहुमुल्लाह, इन्हनि जी दूरी जे करे अलाह बि इन्हनि खे दूर करे छॾियो, लानत करे छॾियनि कुफुर जे करे। फ़क़लीलन मा युमिनून, थोरा माण्हू ईमान आणण वारा आहिनि। हाणे माण्हू इहो दलील बणाईंदा आहिनि जेकॾहिं इहा सही हुजे त सभई माण्हू मञनि न। अलाह पाण बार बार क़ुर में फरमाए थो त ईमान आणण वारनि जी कसरत न हूंदी, किलत हूंदी, थोरा हूंदा। पोइ जॾहिं इन्हनि वटि किताब अलाह जे तरफ़ां आयो, क़ुर शरीफ़ जेको अॻियनि किताबनि जी तस्दीक़ करे थो, हालांकि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बिआसत खां पहिरियों, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबूवत ऐं रिसालत खां पहिरियों यहूद मदीना ऐं यहूदी इहे दुआ घुरंदा हुआ त अलाह ताला असांजी इन्हनि काफ़रनि ते मदद फरमा, मुशरिकीन ते मदद फरमा, आसमानी किताब नाज़िल फरमा, को नबी मोकिल। पोइ अलाह ताला फरमाए पहिरियों इहा तव्हां मदद तलब कंदा हो, पोइ जॾहिं तव्हां वटि वरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो, पोइ नबी साईं खे उन जे निशानियुनि सां नबूवत खे सुञातो, क़ुर खे सुञातो, पोइ उन सां इनकार करे बीठो। ईअं माण्हू मुतालबो कंदा आहिनि, साईं असां बसि हीअं हुजे त असां हीअं करे छॾियूं, पोइ जॾहिं वरी का ॻाल्हि थींदी आहे साईं, पोइ बसि सही सही पई हूंदी आहे। लानतुल्लाह अलल काफ़िरीन, अलाह फरमाए मुनकिरीन ते, काफ़रनि ते अलाह जी लानत आहे। इन्हनि पंहिंजो पाण खे विकिणी छॾियो, कुफुर कयूं अलाह जे नाज़िल करदा किताबनि जो। छो कुफुर कयूं? बग़यन, बग़ावत जे करे, साड़ जे करे, त अलाह ताला इहो किताब वरी हिकिड़े दुर्रे यतीम हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे छो ॾिनो आहे? इहो साड़ जेको आहे ईअं हिन मके जे सरदारनि खे या जेको जिन नबियनि खे अलाह ताला मुंतख़ब फरमायो, माण्हू साड़ जे करे, ख़ुसूसन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे यहूदी या मुशरिक साड़ जे करे न मञींदा। कॾहिं कॾहिं माण्हू पंहिंजे तकबुर, अनानियत ऐं साड़ जे करे हक़ जी ॻाल्हि न मञींदो आहे, त मां वरी हिन खे मां कीअं मञां? अलाह ताला फरमाए इन्हनि माण्हुनि पोइ इहो एतिराज़ु कयो, साड़ जे करे किताब मुक़दस खे न मञूं। पर अलाह फरमाए इहा मुंहिंजो फज़ुल आहे, मां जंहिंखे चूंडियां, जंहिंखे मां ॾियां, इन में तव्हांजो इंतिख़ाब त न आहे न। पोइ इन्हनि ते अलाह साईं ॾमिरजी पियो, काविड़जी पियो। काफ़रनि जे लाइ ख़्वारी वारो अज़ाब आहे। जॾहिं इन्हनि खे चइजे थो त ईमान आणियो, अलाह साईं जेको नाज़िल कया, माना क़ुर ते ईमान आणणु लाज़मी आहे, ज़रूरी आहे। आसमानी किताबनि ते ईमान आणणु लाज़मी ऐं ज़रूरी आहे। पोइ वरी एतिराज़ु कहिड़ो कंदा हुआ त असां ते जेके अलाह किताब नाज़िल कया आहिनि, माना तौरात, ज़बूर, इंजील, असां उन खे मञींदासीं, क़ुर खे न मञींदासीं। हाणोका जी यहूदी त असांजे नबियनि ते जेके, हालांकि जेकॾहिं इहे हक़ीक़त में यहूदी हुजनि त उन्हनि जा किताब बि उन्हनि खे इहे था चवनि त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त्म नबूवत ते तव्हां ईमान आणियो ऐं तव्हां क़ुर खे मञो। पोइ अलाह ताला फरमायो त जेको इन खां सवाइ आहे, अॻियनि आसमानी किताबनि खां सवाइ उन जो इनकार करे वेठा। हालांकि क़ुर हक़ आहे, अॻियनि किताबनि जी तस्दीक़ करण वारो किताब आहे। अलाह ताला उन्हनि खां सवाल कया आहिनि, क्वेश्चन मार्क आहे, लिम तक़्तुलून अंबिया अल्लाह, अलाह जे नबियनि खे छो तव्हां क़तल कंदा हो? जेकॾहिं तव्हां सचा हुयो, तौरात खे मञियो पिया, ज़बूर खे मञियो पिया, इंजील खे मञियो पिया, अॻियनि नबियनि खे मञियो पिया, पोइ तव्हां त कातिल आहियो, छो क़तल कंदा हो? तव्हां बरहक़ चओ था त असां सचा आहियूं, त पोइ नबियनि खे छो क़तल कंदा हो तव्हां जेकॾहिं मोमिन हुयो? मूसा अलैहिस्सलाम उन्हनि वटि मोजिज़ा आंदा, पंहिंजो हथु बगल मां कढे त रोशन
लठ फिटी करे त नांग बणिजी वञे। अहिड़े क़िस्म जा मुख़्तलिफ़ मौज़ात अल्लाह ताला मूसा अलैहिस्सलाम खे ॾिना, पर पोइ बि इन्हनि गाबे खे पंहिंजो माबूद बणायो, गाबे खे पंहिंजो इलाह बणायूं। अलाह फरमायो वॾा ज़ालिम आहियो, अंतुम ज़ालिमून, वॾा ज़ालिम आहियो। अलाह सिंह फरमायो तव्हां खां असां पको वाइदो वरितोसीं, तव्हांजे मथां जबल खणी बीहारियोसीं त जेको तौरात में लिखियो अमल कयो था या नथा कयो, ॿुधो था या नथा ॿुधो। ओॾी महिल तव्हां चयो समय न साईं, असां ॿुधूं था, असां ॿुधूं था, असां क़बूल कयूं था। जॾहिं जबल हटी वियो चयो त सही न, असां नाफ़रमानी कईसीं, असां कोन मञींदासीं। जीअं माण्हू चवंदा आहिनि त मोचड़े सां माण्हू ॿधियलु आहे, त अॻियनि क़ौमुनि जी या दीन खे न मञण वारनि जी इहा हालत हूंदी हुई। अलाह जबल मथां खणी बीहारियनि चयो त मञूं था, जबल हटी वियो त चई त सही न, असां नाफ़रमानी कईसीं, असां मञूं ई कोन था। अलाह ताला फरमायो त इन्हनि माण्हुनि खे दिलि में जंहिंखे का शइ प्यारिजे, पीतल शइ रग रग में समाइजी वेंदी आहे, पाणी या का बि पीअण वारी शइ इंसान जे हर उज़वे ताईं पहुची वेंदी आहे, त इन्हनि जे माना जिस्म जे रग रग में, रत जे फुड़े फुड़े में ग़ैरुल्लाह जी मुहबत भरिजी वई आहे, त इन्हनि जी गाबे जी मुहबत भरिजी वई आहे। अलाह फरमाए कहिड़ो तव्हांजो ईमान आहे, तव्हांजो ईमान तव्हांखे शर्मिंदा नथो करे, तव्हांजो ईमान तव्हांखे ईअं थो चए त ग़ैरुल्लाह जी इबादत कयो जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो। अलाह सिंह फरमाइनि जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो न, पोइ हिकिड़ी तमन्ना कयो। तव्हां चयो यहूदियुनि पोइ हिते चयो त असां बाबा 40 ॾींहं बसि जहन्नम में वेंदासीं, पोइ जन्नत असांजे लाइ, जन्नत में यहूदी, जन्नत में नसारा। अलाह सिंह फरमायो पोइ चए न जेकॾहिं तव्हांजे लाइ आख़िरत जो घर ख़ालिस तव्हांजे लाइ आहे, माण्हुनि खां सवाइ पोइ मौत जी तमन्ना कयो। अलाह सिंह फरमायो वलई तमन्नऊ, कॾहिं बि तमन्ना कोन कंदा, कूड़ा आहिनि, कॾहिं बि तमन्ना कोन कंदा। छो त इन्हनि खे पंहिंजे करतूतनि जी ख़बर आहे, इन्हनि खे पंहिंजे हथनि जे कयल कमाई जी ख़बर आहे, अलाह खे ज़ालिमनि जी ख़बर आहे। आख़िरी आयत में फरमायो अलाह साईं वला तजिदनहुम अहरसन्नासि अला हयात, जेकॾहिं ज़िंदगी जा बुखिया ॾिसणा अथव, ज़िंदगी जा हरीस ॾिसणा अथव, यहूदी, नसारा, मुशरिक, बेदीन, इहे ज़िंदगी जा बुखिया उमिरि उहे कॾहिं बि तमन्ना कोन कंदा त मरूं मरूं मरूं। जेके अलाह वारा हूंदा आहिनि उन्हनि जे दिलि में पंहिंजे रब जी मुलाक़ात जो शौक़ु हूंदो आहे, दुनिया खां उकताइजी वेंदा आहिनि, तंग थी वेंदा आहिनि, चवंदा आहिनि कॾहिं रब जी मुलाक़ात थिए थी। अलाह सिंह फरमाए इहे यहूदी, इहे नसारा, इहे बेदीन, इहे मुशरिक हयाती ते, ज़िंदगी ते ॾाढा हरीस आहिनि, मुशरिक बि हरीस आहिनि। इहे चवनि था जेकर असांखे 1000 साल उमिरि मिले, अलाह सिंह फरमाए भला 1000 साल उमिरि मिलियो त अज़ाब खां बची वेंदव, अज़ाब खां जान छुटी वेंदी। वल्लाहु बसीरुम बिमा यअमलून, अल्लाह सिंह फरमाए इन्हनि जा सभु अमल मुंहिंजे नज़र में आहिनि, मुंहिंजे अख में आहिनि। जीअं असां वटि लिखियलु हूंदो आहे कैमरा की आंख आपको देख रही है, अल्लाह फरमाए त मुंहिंजे नज़र तव्हांखे ॾिसे थी, तव्हांजे अमलनि ते मुंहिंजी निगाह आहे। अल्लाह ताला असांखे कलाम मुक़द्दस ते मुकमल अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना। सल्लल्लाहु तआला अला खैर ख़ल्क़ि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व सल्लम। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।